हाणे केरु पुछे साईं? उन सहाबी जंहिं सवाल कयो उनखे थोरो दिल में ॿ टका ॾुख थी पियो, ख़्याल थी पियो त यार ॻाल्हि त अजब आहे, संग बि लभे, पेर बि लभे, निशान बि लभे, ज़ाहिरी आसार अलामतूं बि मिलनि, उनखां पोइ बि ॾोही कोन्हे, शाहिद किथां ईंदो? अलाह जो फ़ैसिलो आहे, रसूल जो फ़ैसिलो आहे, पर आहे ॾाढा मुड़सी। इहो दिल में ख़्याल उनखे पैदा थियो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात हकीम आहे। ओ सहाबी महफ़िल मां उथियो आहे, पंहिंजे घर वञे पियो, मदीने पाक जे शहर मां लॻियो, हाणे पंहिंजे घर थो वञा पियो, रस्ते ते बाज़ार में वियो आहे। बाज़ार में छा ॾिसे त सहाबी सगोरा बीठा आहिनि, हिकिड़ो ढगो आहे, उनखे ज़िबह कयो अथनि, ज़िबह करे गोश्त विरहाए रहिया आहिनि। असांजे मुल्क में अॻे ज़माने में रवाज हूंदो हो, ॿहिराड़नि में माण्हू वीचारा पटे गॾिजी चवंदा यार महादी था कयूं, हे ढगो था कोहूं, हे पाॾो था कोहूं, पोइ 5-5 सेर 4-4 सेर 2-2 सेर करे गोश्त विरहाए खणी वञिजो, पोइ 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े पैसा ॾेई वञिजो। अॼुकल्ह त माशाअल्लाह कासाई निकिरी पिया आहिनि, सभु को ज़रूरत वारा गोश्त वठो थो वञे, पर अॻे ज़माने जो रवाज हूंदो हो त हुननि सगोरनि सहाबनि बि महादी कई, गोश्त जे लाइ को ढगो कोठऊं, गोश्त विरहाए रहिया हुआ। ही नबी करीम जे कचहरी मां जीअं जो उथियो त हिन बि चयो बाबा मूंखे बि 4 किलो गोश्त जा ॾियो। बाबा खण। हमरा पंहिंजे घरां थाल बि खणी आयो आहे, छुरी बि खणी आयो आहे, गोश्त वढे थाल में विधो आहे, छुरी बोजा प्यारा गोश्त जे मथां रखी आहे, मथे जे मथां उहो थाल रखियो आहे, हाणे गोश्त खणी पंहिंजे घर ॾे वञी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त दीदा, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फेलुल हकीम आहे, पंहिंजे हकमत सां पंहिंजा फेल हलाईंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे सबक़ थो ॾे पियो, ॾेखारे थो पियो। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो आहे जो झंग जो जानवर जंहिंखे तव्हां असां सिरण चवंदा आहियूं, उहा गोश्त ते झटी हणंदी आहे। ओचितो हिन जे थाल में जंहिंमें गोश्त आहे, उनखे गोश्त ॾिसी मथां सिरण जो चंबो हयो त कुझु गोश्त खयईं, वरी कुझु जेका छुरी हुई उहा हुन जे चंबे में अची वई। हमरा जो टुकड़ा गोश्त बि वियो, छुरी बि वई, कुझु गोश्त बचो तर तकड़ में, ॾिठई त इहा सिरण उॾाणी हाणे वञे थी पई। साम्हूं हिकिड़ो वण हो, हाणे सिरण जो इरादो हुजे त मां उन ते वेहां ऐं वेही उहो गोश्त खावां। हाणे हिन हमराह जी नज़र आहे त छुरी कीअं हासिल कयां। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, जीअं जो छुरी उहा सिरण पंहिंजा चंबा खोले उन वण जे मथां वेहण जो इरादो कयो आहे, उहा छुरी हुन जे पेरनि मां निकिरी थी वञे। छुरीअ में लोह आहे, मथां ॾनु आहे, लोह जो पासो हेठि किरियो आहे, मथां जीअं ज़बरदस्त छत तां या तमामु मथे मुफ़ासिले तां छुरी हेठि आई। इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ो मुस्लमान हेठि सुतो पियो, उठ चारे चारे थकिजी पियो आहे, मंझंदि जो आराम में पियो आहे। उहा छुरी जीअं जो मथां किरी आहे, सिधी हिन जे फम मादे में अची लॻी, पेट जे मथां मादे वारी जॻह ते अंदरि हली वई, एतिरी अंदरि हली वई जो अमरा उते जो उते फतकी फतकी मरी पियो। हाणे सिधी जो छुरी हीअं अचे ऐं मथे हिकिड़े 50-60-70 फुट तां हेठि किरे, चुंब हुनजी तिखी जीअं जो हुनजे पेट में हिन जाइ ते लॻी त सिधी हुनजे अंदरि पेट में हली वई। अहिड़ी हुनखे लॻी जो हमरा छड़ी कान चोरी, उते जो उते मरी वई। हिन ॾिठो त इहा छुरी किरी आहे, पर हिनखे इहा ख़बर कान का हेठि माण्हू सुम्हियो पियो आहे। छुरी खणा वञी, वेझो जो आयो ॾिसे त माण्हू मोह पियो आहे, छुरी हिन जे पेट में लॻी पई आहे, रत वही रही आहे, हेॾे होॾे बाझाए जे छुरी त कढा, माण्हू त मरी वियो, ॾिसे बि को नथो। आहिस्ते आहिस्ते करे छुरी थो कढे पियो, छुरी कढी पंहिंजे घर रवानो थी वियो आहे। मथां हुन जा वारस अचनि, सन मुड़ुस मोह पियो आहे, ताज़ी रत वहे थी, पर पेर सिधो आहे सहाबीअ जे घर में। सम्झो था अलाए न बा, सम्झ में ॻाल्हि आई? पेर काॾे वियो? अचण जो पेर बि लॻो पियो आहे। हा हो न भाउ, भाॻिया माण्हू उबता सुबता पेर खणंदा आहिनि, आयो काॾो वियो काॾे, अचण जो पेर बि लॻो पियो आहे, वरी वियो आहे त पंहिंजे घर वियो आहे, अञा घर पहुतो ई कोन्हे, मथां वाहुर पहुची वई, छुरीअ खे बि रत लॻी पई आहे। अमरा खे पकड़ियो, हल सिधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में खणी आया।
या रसूल अल्लाह हिन असांजो माण्हू क़त्ल कयो आहे। ख़ुदा जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अवां को शाहिद आहे, अवां जो गवाह आहे, अवां जो को ॾिसण वारो आहे। असां जो या रसूल अल्लाह न को शाहिद आहे, न को गवाह आहे, न को अखियुनि ॾिसण वारो माण्हू आहे, बाक़ी अचण जो पेर बि आहे, वञण जो पेर बि आहे। छुरी बि हिन वटां लधी आहे, छुरीअ खे बि रत लॻी पई आहे। ख़ुदा जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खां पुछो आहे ॾे ख़बर तूं कातल आहे? चई न। पाण फरमाए था तुंहिंजो पेर बि लॻो पियो आहे, तो वटि सग बि मौजूदु आहे, तो असांजे फ़ैसिले ते इनकार कयो हो त भला सबूत बि हुजे, सग बि हुजे, पेर खुर बि हुजे, पोइ कीअं ॾोही न आहे? हाणे तूं ॾोही आहीं या न? चवे थो या रसूल अल्लाह मूंखे तव्हांजे फ़ैसिले ते शक थी पियो हो, मूंखे उहा अल्लाह पाक सज़ा थो ॾिए पियो। हक़ीक़त ही आहे ख़ुदा जो हबीब पाक सॼो किसो ॿुधी फरमाए थो तूं आज़ाद आहे, हिन जो खून आहे ई कोन को, हिन जे मथां खून साबित ई कोन्हे को। छाजे करे त जेकॾहिं तव्हां मां को अखियुनि ॾिठो चवे हा त हिन मारियो आहे त पोइ हिन खां खून भराए वठिजे हा, पर हक़ीक़त में सिरण खई आहे, छुरी मथे वण ते वई आहे, हेठि किरी पई आहे, हिन खां ग़लती आहे थी आहे जो हिन हथ सां छुरी कढी आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां हिन खे ॾिसो हा त हिन माण्हूअ मारियो आहे त हिन खां क़िसास वरितो वञे हा। ख़ुदा जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल फतवा ॾिनी आहे उहो साॻियो सहाबी चए पियो मुंहिंजा अल्लाह जा हबीब, अल्लाह सचो, अल्लाह जो रसूल सचो।